अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड में छा सोडल के मुराद वारा पकड़े वठंदा या राजन वारा अगवा करे वेंदा उनजे घर जे मथां हमलो करे, या मुराद छॾाए वठंदो पंहिंजे सौट खे, या सोडल उतां भॼण में कामयाब थी वेंदो। आख़िर नेक्स्ट एपिसोड में छा थियण वारो आहे? दोस्तों, मुराद पंहिंजे घर में वेठो हूंदो आहे, अचानक फायरिंग शुरू थी वेंदी आहे। उनखे शक पवंदो आहे। पीरियल चवंदो आहे, अदा इहा जेका फायरिंग थी रही आहे मूंखे लॻे थो सौट जे घर जे मथां फायरिंग थी रही आहे, दुश्मननि हमलो कयो आहे। ऐं मुराद चवंदो आहे, हथियार खणी त ॾिसूं हिन खे कीअं हमलो था करनि। ऐं पोइ इहे हथियार फायरिंग कंदा कंदा ओॾां वेंदा आहिनि ऐं रहज़न वारा उतां भॼी वेंदा आहिनि। रहज़न वारनि खे शक हूंदो आहे सोडल पंहिंजे घर में आहे, बदिलो वठणु ईंदा आहिनि पंहिंजो। अहिड़े हिसाब सां सोडल ॾिसंदो आहे त रहज़न वारा त भॼी विया आहिनि, हेॾां फायरिंग थिए थी, ॿी घिटी मां सम्झी वेंदा त हाणे सौट वारा हेॾां अची रहिया आहिनि, उन्हनि खे ख़बर पइजी वई आहे। पोइ सोडल बि उतां निकिरी वेंदो ऐं वरी हू पंहिंजे चाचे खां वञी पुछंदो, मुराद छा मसइलो हुयो, केरु हुया? हू चवंदो रहज़न वारा फायरिंग करे रहिया हुया, मां उन्हनि खे जवाबु ॾिनो आहे। ऐं हिते मुराद खे शक पइजी वेंदो, सोडल बि हिते रहियल आहे, हाणे असांखे ॾिसी निकिरी वियो आहे, हीअ सोडल जे मथां फायरिंग हुई। ऐं उन खे बि शक पइजी वेंदो। होॾां रहज़न ककर वारा सम्झंदा सोडल बि पंहिंजे घर हुयो, इहो ॿधल आहे पंहिंजे सौट सां, मुराद सां। ऐं मुराद जेको आहे मंसूर खान सां ॿधल आहे। ऐं होॾां सोडल खे शक पइजी वियो आहे, तोतल वारा अली खान खे अगवा कयूं वेठा आहिनि, उहे मंसूर खान जा माण्हू आहिनि। ऐं मंसूर खान इहो सॼी गेम खेॾे रहियो आहे। ऐं हेॾां मुराद खे हेॾे शक ऐं सोडल खे होॾे शक। ऐं अहिड़े हिसाब सां मंसूर खान इहो मसइलो हल करण जी पूरी कोशिशि कंदो ऐं तमामु जल्द मंसूर खान इन मसइले में पाण ई फासी वेंदो।